नाज़रीन असां हिन वक़्तु सजाद बबर घर में मौजूदु आहियूं। उन जो भाउ असां सां गॾु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों त मां सगारे न्यूज़ वारनि जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, पंहिंजो क़ीमती वक़्त ते कढी आया। साईं, असांजो भाउ 7 सालनि खां वठी हिन साह जी तकलीफ़ में मुब्तला आहे। असीं 7 सालनि खां वठी पंहिंजो अलाह तलह विकिणी छॾियो आहे। लाड़काणे खां वठी कराची ताईं असां डॉक्टर हिकिड़ो बि न छॾियो आहे। तंहिंजे करे असां मजबूर थी, असांखे कराची जे डॉक्टरनि इहो चयो आहे त वाह हिन जा हाणे फिफड़ मटबा, उहो ॿाहिरि मुल्क खणी वञे। उन्हनि ते 3 खां 4 करोड़ रुपया ख़र्च आहे, जेको असां अफोर्ड नथा करे सघूं। असां पंहिंजा घर जा ज़ेवर वग़ैरह, घर पंहिंजो खपाए हर शइ करे सॼो हिते लुटाए छॾियो आहे, पर पोइ बि का बि असांखे लियाकत नेशनल मां रिज़ल्ट असांजे भाउ जी न मिली आहे। हाणे उन्हनि जो इहो चवणु आहे त हिनखे ॿाहिरि मुल्क खणी वञे। तंहिंजे करे मां वस वारनि खे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे, तक जो MNA आहे, उनखे इहो नोटिस वठणु खपे त हे बि सजाद समाजी कारकुन आहे ऐं समाज जे लाइ हिन बि आवाज़ु उथारियो आहे। शायदि इन जी जाइ ते को ॿियो हुजे हा, तव्हांजी को औलाद मां ईअं हुजे हा त तव्हां हिन महिल अलाए किथे हुजो आहे, उन महिल तव्हांजा नोटिस अची वञनि हा। लिहाज़ा मां सॼी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त असांजे भाउ जी इलाज में मदद कई वञे ऐं असांजे भाउ जो ॿाहिरि मुल्क मां इलाज कराए वञे ऐं असांखे ज़हनी सुकून मिले। असांजे डॉक्टरनि जो चवणु आहे त जेको आहे सो हिन खे ॿाहिरि मुल्क वठी वञो। असां जेको आहे सो तमामु घणी कोशिशि कई आहे। जेको आहे सो असां पंहिंजो अलाह ताला विकिणी करे, जेको बि असांजो पंहिंजो घरु हुयो, असां जेको आहे सो विकिणी करे भाऊ जे मथां लॻायो आहे। डॉक्टरनि जो जेको आहे सो मशवरो आहे त ॿाहिरि मुल्क वठी वञो, जेको आहे सो इन जो इलाजु जेको आहे सो ॿाहिरि मुल्क जेको आहे थी सघे थो। असांजे बिलावल भुट्टो ज़रदारी खे इल्तिजा कंदासीं ऐं हुनजो ही हल्को आहे, चूंडियल नुमाइंदो आहे, असांजो MNA आहे। असां हुनखे इल्तिजा कंदासीं त जेको आहे सो नोटिस वठे, असांजी जेको आहे सरकारी ख़र्च ते इलाजु कराए वञे ॿाहिरि मुल्क जो। नाज़रीन, तव्हां सजाद बबर जे वारसनि जो मौक़ो ॿुधो। उन्हनि जो इहो चवणु हुयो त असां वटि जेको बि घर रिकाबी असां वटि हुई उहा असां विकिणी करे हुनजे इलाज ते लाथो आहे। हाणे असां बिलावल भुट्टे ज़रदारीअ खे अपील था कयूं त हू लाड़काणे जो चूंडियल नुमाइंदो आहे, असांजो MNA आहे, असांजो नोटिस वठी ऐं सरकारी ख़र्च ते असांजो ॿाहिरि मुल्क में मां इलाजु कराए। असांखे डॉक्टरनि मशवरो ॾिनो आहे त ॿाहिरि मुल्क में इलाजु मुमकिन थी सघे थो, जंहिंजो 2 खां 2.5 करोड़ ख़र्चु आहे। सो असां बिलावल भुट्टे ज़रदारी खे ऐं आला अमलदारनि खे, सिंध जे चीफ मिनिस्टर खे गुज़ारिश था कयूं त असांजो नोटिस वठी ऐं सरकारी ख़र्च ते इलाजु करायो वञे। कैमरा टीम सां गॾु नूर अहमद अब्बासी, सगारो न्यूज़, लाड़काणो। गरीबन जो आवाज़ ॿुधो छो नथा, सुतल माण्हू निंड मां उथो छो नथा, सुतल माण्हू निंड मां उथो छो नथा। गरीब